الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا، ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، ونشهد أن سيدنا وسندنا ونبينا وحبيبنا ومولانا محمدا عبده ورسوله. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وقضى ربك ألا تعبدوا إلا إياه وبالوالدين إحسانا. إما يبلغن عندك الكبر أحدهما أو كلاهما فلا تقل لهما أف ولا تنهرهما وقل لهما قولا كريما. وقال النبي صلى الله تعالى عليه وآله وسلم: أنا آخر الأنبياء وأنتم آخر الأمم، إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين
अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। उहे दोस्त हथ मथे खणन जेके थकजी पिया माना पक्का थी विया आहियो, थकिया बि कोन आहियो, पोइ कंजूसी था करियो दुरूद पाण में। इन जे करे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो, हज़रत शाह वलीउल्लाह मुहद्दिस दहलवी रहमहुल्लाह अलैह पंहिंजे मकतूबात में लिखियो, जेको शख्स चाहे त मूंखे ज़िल्लत खां पनाह मिले ऐं इज्जत हमेशा मिले, उनखे घुर्जे त हू नबी पाक ते दुरूद पढ़ण जी आदत बनाए छॾे। वरी लिखियईं त को शख्स परेशानीअ जे घुमरे जे सीर जे विच में हुजे ऐं साहिल ऐं किनारो नज़र न अचे ऐं हू चाहे थो त किनारे पहुचा त उनखे घुर्जे त नबी पाक ते दुरूद शरीफ जाम पढ़े। हजरत उमर रजी अल्लाह अन्हु फरमायो, जॾहिं को इंसान का दुआ घुरंदो आहे तो उहा दुआ मथे चढ़ण शुरू थी वेंदी आहे, आसमान जे दामन में हेठि बीह रहंदी आहे। पोइ जॾहिं को उहो साॻियो शख्स दुरूद पढ़ंदो आहे त उनजी दुआ ताक़त हासिल करे अर्श ते पहुची वेंदी आहे। इन जे करे सभु गॾिजी बुलंद आवाज़ सां प्यार ऐं मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ पढ़ो, बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद सलातन तुनज्जीना बिहा मिन जमीइल अहवाल वल आफात व तक़ज़ी लना बिहा जमीअल हाजात व तुत्तहिरुना बिहा मिन जमीइस सय्यआत व तरफ़उना बिहा इंदक आला दरजात व तुबल्लिगुना बिहा अक़सल गायात मिन जमीइल खैरात फिल हयात व बअदल ममात इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। जुबान गूंगी हो गई आज कुछ कहते कहते, हिचकिचा गया मैं खुद को मुसलमान कहते कहते। ये बात नहीं कि मुझे यकीन नहीं इस पर, बस डर गया मैं खुद को साहिबे ईमान कहते कहते। तौफीक न हुई एक वक्त भी नमाज पढ़ने की और मुअज्जिन चुप हुआ अजान कहते कहते। किसी काफिर ने जो पूछा क्या है ये महीना, शर्म से पानी गिरा रमजान कहते कहते। मेरी अलमारी में मिट्टी से भरा पूछा जो किताब का जमीन पर गिर गया मैं कुरान कहते कहते। जैसे दौर पे नाज़ा थी दुनिया अब हम वो जमाना भूल गए, औरों को जगाना याद रहा खुद होश में आना भूल गए। मुँह देख लिया आईने में
पर दाग न देखा सीने में, दिल ऐसा लगाया जीने में, मरने को मुसलमान भूल गए। आज़ान तो अब भी होती है मस्जिद की फिजा में, ऐ अनवर जिस ज़र्ब से दिल हिल जाते थे वो ज़र्ब लगा भूल गए। सामईन मोहतरम, बिरादरान इस्लाम, तकरीबन 19 नवंबर 2025 जमादुल अव्वल 1447 हिजरी रात जे पहर में सैयद शुजा जे हिन कस्बे में कंडियारे जे इलाइक़े में दावत व तबलीग जी निस्बत सां तालिबात ऐं तुलबा जी दस्तार व ख़िमार पोशी जे हिन मौक़े ते तवई असां सालिहीन जी मजलिस में उलमाए किराम जी गुफ्तगू रहमत ऐं बरकत वारे कलाम मुक़द्दस जी नसीहतुन के समाअत करण जी नियत सां गॾु थिया आहियूं। अल्लाह सही शल तवाई असांजो हिते हाज़िर थियण, रात जो जागण, कुरान ॿुधण ॿुधाइण, हाज़िर थियण शल पंहिंजी बारगाह में रब कबूल ऐं मंजूर फरमाए। साईं मौलाना अब्दुल हमीद मंगरियो साहिब जन जे तवसुत सां ऐं साईं कारी इम्तियाज अहमद गांगरो साहिब जन जे तवसुत सां कारी मोहम्मद अनवर भुर्ट साहिब ऐं उनजी पूरी टीम ऐं जमायत जे सॾते लब्बैक चई मटियारी ज़िले खां दूर दराज जो सफ़र करे हाज़िरी जी सआदत नसीब थी आहे। किरदगार रब्बुल उला जी बारगाह शहनशाही में फ़कीराना आजिज़ाना इल्तिजा ऐं दुआए शर्रब साईं तवाई असांजी हिन हाज़िरी के पंहिंजी बारगाह में शर्फ़ क़बूलियत जो शान नसीब फरमाए। सामईन मोहतरम, कुरान पाक जी हिकड़ी आयत जेका रब तौफीक ॾिनी तिलावत जी, उनमें रब फैसलो ॿुधायो आहे ऐं वो मुख्तसर फैसलो बयान करे जल्दी दुआ बि घुरंदुसि, टेम जाम थी वियो आहे। मगरिब खां साथिन कुर्बानी ॾिनी आहे, 12 थियण वारा। अल्लाह सही शलही तव्हांजी कुर्बानी बिना टेक, बिना विहाणन, बिना हंद जे हेस ताईं बुख ते वेही कुरान ॿुधण रब साईं कबूल करे। तव्हांजे बुख ते त मानी मां बि कोन खाधी आहे। हिक जहिड़ा आहियूं, इन जे करे मां जो रड़ियूं थो कयां त तव्हांखे बि सुभान अल्लाह में थोरियूं रड़ियूं करणियूं पवंदियूं। भला जे चवां त चो सुभान अल्लाह त कीअं चवंदा? हिन पासे मूंखे कस पई लॻे, मुआरा घांगरा यार पहुतान, इहे ई सुभान अल्लाह खे खणियो वेठा। सभई गजी बुलंद आवाज़ सां चो सुभान अल्लाह। अगर मुंहिंजे लाइ था चो त हीअ पटी काफ़ी आहे, जे रब जे लाइ था चो, जंहिं कुंड मां चवंदो रब कबूल फरमाईंदो। सब गजी चो बुलंद आवाज़। भला सखी आस्ते सखी न बखील आस्ते चवन, सखी ॾाढियां चो सुभान अल्लाह। भला के डपो हुजे त डिजणा माठ कन, रुगो बहादुर ॾाढियां चो सुभान अल्लाह। बुलंद आवाज़ सां। यही त रब जी इनायत आहे जो असां अल्लाह के सुञातो आहे। हदीस में आहे, बुखारी शरीफ जे आशे में, खैर दुनिया वल आखिरत फी हरफैन, दुनिया आखिरत जो भलायूं 2 हरफन में बंदन। ऐं यारिफ माबूदहू, ही त पंहिंजे रब के सुञाणो, व याबुदहू, जंहिंखे सुञातो तव उनजी इबादत मरण घड़ी ताईं करियो। आए तवज्जो, फूकणू भरबो आहे, फूकबो आहे, ओचतो वरी किथां
लीकेज थी वेंदी आहे त माण्हू परेशान थींदो आहे। हाँ साईं, टायर मां हवा घटि थींदी त ड्राइवर परेशान थींदो आहे। तवजो, अल्लाह खे सुञाणण इहो फर्ज़ आहे, फर्ज़ आहे रब खे सुञाण। रब खे कीअं सुञाणजे? टे तरीक़ा। हिकु तरीक़ो क़ुरान जे हर्फ़नि सां, क़ुरान जे हर्फ़नि सां असां पंहिंजे रब मिठे खे सुञातो आहे। आस्ते ता चो सुभान अल्लाह। ऐं ॿियो असां पंहिंजे रब मिठे खे नबी पाक जी ज़ुबान सां सुञातो आहे। ऐं टियों काइनात जे ज़र्रे ज़र्रे चमक रहनाई आशनाई रोशनाई, सिज चंड सितारा पखी पखण जीत जर जानवर हवा फिजा बाए पानी जमीन आसमान कहकशां आवाज बिसार समात लामसा हमसा, इन पूरी काइनात जे चो चिटे ऐं चो बोल मां असां सुञातो आहे त असांजो रब आहे। ॾाढा चो सुभान अल्लाह। असां सुञाते उन जे अताउन सां। गिलास ॾिनई पर पानी भरे, दॿो ॾिनई पर टिशू भरे, मोबाइल ॾिनई पर उनमें सिग्नल ऐं पैकेज भरे, किताब ॾिनई उनमें क़ुरान भरे, दिमाग ॾिनई कुव्वत हाफ़ज़ा भरे, कन ॾिनई समात भरे, अखियूं ॾिनई बिसारत भरे, ज़ुबान ॾिनई गोयाई भरे, हथ ॾिनई लामसा कुव्वत अता करे, वरी जिगर ॾिनई जान ॾिनई ज़िंदगी ॾिनई ऐं रूह भरे, दिल ॾिनई धड़कन भरे, रत ॾिनई रगूं ॾिनई रत भरे, घर ॾिनई बच्चा भरे, खीसा ॾिनई पैसा भरे, आसमान ॾिनई सब रोशनियों भरे, जमीन ॾिनई सावक भरे। कहीं चयो या अल्लाह हमने तुझे जाना है फकत तेरी अता से, सूरज के उजाले से, फिजाओं से खला से, चांद और सितारों की चमक और जिया से, जंगल की खामोशी से, पहाड़ों की अना से, पुरहोल समंदर से, पुर असरार घटा से, बिजली के चमकने से, कड़कने की सदा से, मिट्टी के खजानों से, अनाजों से, ग़िज़ा से, बरसात से, तूफान से, पानी से, हवा से, हमने तुझे जाना है फकत तेरी अता से। जो सुभान अल्लाह। या अल्लाह हमने तुझे जाना है फकत तेरी अता से, गुलशन के बहारों से, कलियों की हया से, मासूम सी रोती हुई शबनम की अदा से, लहराती हुई बाद सहर बाद सबा से, हर रंग के हर शान के फूलों की कबा से, चिड़ियों के चहकने से, बुलबुल की नवा से, मोती के नजाकत से, हीरे की जिया से, खुशा से झलकते हुए फन और कला से, हमने तुझे जाना है फकत तेरी अता से। सुभान अल्लाह। बुलंद बुलंद आवाज़। या अल्लाह हमने तुझे जाना है फकत तेरी अता से, दुनिया के हवादिस से, जफाओं से, वफा से, रंजो गमो आलाम से, दर्दों से, दवा से, खुशियों से, तबस्सुम से, मरीजों की शिफा से, बच्चों की शरारत से तो माओं की दुआ से, नेकी से, इबादत से, लफ्ज़ से, खता से, खुद अपने ही सीने के धड़कने की सदा से, रहमत तेरी हर गम पे देती है दिला से, हमने तुझे जाना है फकत तेरी अता से। इबलीस के फितनों से, आदम की खता से, औसाफ इब्राहिम से तो यूसुफ की हया से, हजरत अय्यूब की तस्लीम और रजा से, हजरत ईसा की मसीहाई से, मूसा की असा से, निमरूद के फिरौन के अंजाम फना से, काबे के तकद्दुस से तो मरवा और सफा से, तौरात से, इंजील से, कुरान की सदा से, यासीन से, ताआ से, मुजम्मिल से, नबा से, एक नूर जो निकला था कभी गार हिरा से, हमने तुझे जाना है फकत तेरी अता से। सब का पहिरीं हमदो सना उन रब जी जे सॼो जहान पंहिंजे कुदरत जे निज़ाम सां जोड़े बनायो आहे। तवजो, मां तव्हांखे ॿुधायो
त अल्लाह फैसलो कयो आहे। इहो सिर्फ़ फैसलो ॿुधाइणो आहे, फैसलो कयो आहे। कुरान फरमाए तो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वक़ज़ा रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्या व बिल वालिदैन इहसाना। जो सुभान अल्लाह। तमाम मुख्तसर बयान कंदो, सिर्फ ॿ टे ॻाल्हियूं ॿुधाईंदोसांव इन फैसले मुतालिक। पहिरियों फैसलो ई आहे अल्लाह खां सवा कंहिंजी इबादत करणी कान्हे। ला ताबुदू इल्ला इय्या, न कयो इबादत कंहिंजी उन खां सवा। ॿियो फैसलो ई आहे वबिल वालिदैन इहसाना, पीउ मां सां सुहिणो सलूक कजो। छो जो पीउ मां उहे आहिनि जे उहे न हुजनि हा तूं न हुजीं हा, उन्हनि जे सदके अल्लाह दुनिया में तोखे मोकिलियो। इहा ई वजह आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिस में हिकिड़ो सहाबी आयो, पंहिंजो पुटु बि उन सां गॾु हो। नबी पाक पुछा कई शान वारा प्यारा सहाबी, ऐं सहाबी ॾे ख़बर ई नौजवान केरु आहे? चईं मुंहिंजो पुटु आहे, ॾाढो सालिम आहे, मां हिन खां ॾाढो ख़ुशि आहियां। तॾहिं नबी पाक उन सहाबी जे पुट खे सॾु करे फरमायो, आ नौजवान अॼु त तोखे वधीक अदब सेखारियां। नबी पाक उनखे फरमायो, हज़रत अनस रज़ियल्लाहु अन्हु जो बयान आहे, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन नौजवान के फरमायो, ला तमशी अमाम अबी का, पंहिंजे पीउ जे अॻियां कॾहिं बि न हलजा, पोयां हलजा या बराबर हलजा, अॻियां कॾहिं बि न हलजा। वरी नबी पाक फरमायो, ला तस्तशिब लहू, पंहिंजे पीउ खे कॾहिं गाल न ॾिजा। ईअं न थिए जो तुंहिंजो अमाल नामो ख़राब थी वञे, क़यामत जे ॾींहुं सज़ा मिले। पंहिंजे पीउ खे वात मां गार कढी न लेजा। वरी नबी पाक फरमायो, ला तजलिस क़ब्लहू, पंहिंजे पीउ खां पहिरीं कॾहिं न वेजा। हा ॿई गॾो जो त पहिरीं इंतज़ार कजा, अगरि पीउ वेही दंग करे पोइ तूं वेजा, पहिरीं कॾहिं न वेजा। वरी नबी पाक फरमायो, ला तदो बिस्मिही, पंहिंजे पीउ जो नालो वठी करे सॾ न कजा, अब्बा या बाबो चइजा। कहिड़ा सुहिणा सुहिणा प्यारा प्यारा लक़ब वठी पंहिंजे पीउ खे सॾ कजा, बाक़ी उन्हनि जी बेअदबी न कजा। अदब कंदे पोइ अल्लाह कानून बनायो आहे, जेकॾहिं तूं पंहिंजे पीउ जो अदब कंदे अल्लाह तोखे उहो ज़मानो ॾेखारींदो जो वरी तुंहिंजो औलाद तुंहिंजो वधीक अदब कंदो। तिरमिज़ी शरीफ़ किताब आहे, उन में हदीस हिकिड़ी लिखियल आहे। साईं फरमाए, टे दुआऊं अहिड़ियूं आहिनि जेके कॾहिं बि रब रद्द नाहे कंदो, हर हाल में क़बूल कंदो। उन्हनि में हिकिड़ी दुआ दावतुल वालिद अला वलदिही, जॾहिं को पीउ पंहिंजे औलाद जे हक़ में दुआ घुरंदो, नबी फरमाइनि था रब कॾहिं बि उनखे रद्द कोन कंदो। मुहद्दिसीन इन जे ज़िम्र में लिखियो, हेठां लिखियऊं त पीउ जी दुआ, त पोइ हेठां लिखियऊं त पीउ काफ़र छो न हुजे, पीउ मुनाफ़िक छो न हुजे, पीउ बेनमाज़ी छो न हुजे, पर जे हथ खणंदो औलाद जे हक़ में रब आघाए क़बूल करे छॾींदो। पीउ जी दुआ तिरमिज़ी में, ऐं इब्ने माजा किताब में हिकिड़ी हदीस ॿिनि लाइनुनि जी। पहिरीं लाइन, अल्लाह जे महबूब फरमायो, ऐं इंसानो तव्हां ॿियनि जी औरतुनि सां पाक दामनी जो मुआमिलो कजो,
पो तव्हांजो औरतूं पाक दामन थींदियूं। वरी नबी पाक फरमायो पंहिंजे पीउ मां सां सुहिणो सलूक कजो, पोइ वरी तव्हांजो औलाद तव्हां सां सुहिणो सलूक कंदो। सिंधी में चवंदा आहियूं जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। मुसलमानों, एक दफ़े नबी पाक पंहिंजे असहाब सां गॾु वेठल मस्जिद नबवी हुई। मदीनो पाक को मस्जिद नबवी हुई। साहबा जी मजलिस में नबी पाक इए पिया नजर अचनि जीअं सितारनि जे विच में चोॾीअ जो चंड चमकंदे नजर ईंदो आहे। अचानक ॿ शख्स आया, हिकु पोणो हिकिड़ो जवान। पोणे साहबीअ जी दां ॾिनी, या नबी अल्लाह, ही मुंहिंजो पुटु आहे, नौजवान आहे, पर इन जी दां खणी आयो आहियां। दां बि अजीब ॾिनी, अजीब लफ़्ज़नि जी जोड़ जक रखी। चवण लॻो, या नबी अल्लाह, अल्लाह जा महबूब नबी, उहो ज़मानो हो जो ही नंढड़ो ॿार हो, ऐं नौजवान होसि। ही कमज़ोर हो, ऐं ताक़तवर हुअसि। हिन जा खीसा ख़ाली आहे, मुंहिंजा खीसा भरियल हुआ। ही फ़क़ीर हो, ग़रीब हो, ऐं शाहूकार हुअसि। पर या नबी अल्लाह, मूं ॾाढो ख़र्च कयो हिन जे खाधे पीते ते, लिबास ते, सवारनि ते, हिन जे दवाउनि दारू ते ॾाढो मूं ख़र्च कयो। पर अॼु कायो पलटिजी वियो, अॼु ज़मानो मटिजी वियो। अॼु मां ग़रीब आहियां, ही अमीर आहे। अॼु मुंहिंजा खीसा ख़ाली आहिनि, हिन जा खीसा भरियल आहिनि। अॼु मां कमज़ोर आहियां, ही नौजवान आहे। पर दां इहा आहे, या नबी अल्लाह, ही मूं ते ख़र्च नथो करे। अनस रज़ी अल्लाह अन्हु आहे, नबी पाक जेल में टेक लॻाए वेठा। अचानक जेल में उन चयो, साईं मूं ते ख़र्च नथो करे। नबी पाक टेक छॾे सिधा थी वेठा। अखियूं मुबारक ॻाढ़ियूं थी वियूं। नबी पाक उन जे पुट खे बाह मां वठी फरमायो, ऐं नौजवान यादि रख, तूं बि पंहिंजे पीउ जो आहे, तुंहिंजो माल बि तुंहिंजे पीउ जो आहे। अगर बिना इजाज़त जे जायज़ तरीक़े सां तुंहिंजो माल इस्तेमाल करे त पीउ खे इजाज़त आहे। छो जो क़ुरान उन्हनि जी भारत कंदे फरमायो, रब्बुक अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्ना इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ्फिन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा। रब पारत तो करे, पारत। अब्दुल मुकीम नौशहरे में भी ऑफिस में ऑफिसर लिफ्ट ही न कराए। हाणी 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 नेठ हिन ॾिठो त किथां बि सोराख नथो मिले, किथां बि इजाज़त नथी मिले। घणी मिनथूं कयूंमांसि, अंदर वञण नथा ॾियनि। अब्दुल मुकीम खे ख़बर पई त इहो जेको ऑफिसर आहे, इहो अब्दुल हमीद जो, मौली अब्दुल हमीद मंगरे जो दोस्त आहे। पोइ चई, बसि साईं त असां गॾिया पिया आहियूं तकड़ में, फोन कढी हिनखे साईं अब्दुल हमीद खे फोन कई, साईं लिफ्ट ई कोन थो कराए, 2 कलाक थी विया आहिनि, ॿाहिरि वेठो आहियां। ओॾी महिल ई साईं अब्दुल हमीद चुको, खैरा खैरा बी बी बी, मां पाण ई थो चवांसि। ओॾी महिल ई फोन कई, साईं मुंहिंजो दोस्त आहे अब्दुल मुकीम नालो अथसि, ॿाहिरि वेठो आहे, मौलवी साहब आहे, हुनजी पार अथव। चई किथे वेठो आहे? चई ॿाहिरि वेठो आहे, इंतज़ार में, पटे वाला छॾनिसि नथा। चई न को मसलो कोन। ओॾी महिल ई पटे वालो पहुतो तकड़ में, अब्दुल मुकीम खे वठी ऑफिस में आया। वाड़े वाह, अची वियो अंदर, मानियूं लॻियूं, चांहि पिया पुछनिसि, बोतल पिया पुछनिसि, ॻाल्हि पिया पुछनिसि। कमु जंहिंसां आयो थी वियो। छो जो साईं अब्दुल हमीद
मोबाइल जे जरिए पारत कई हुई। पर याद रखो मुसलमानो, साईं अब्दुल हमीद मोबाइल में अब्दुल मुकीम जी पारत कई। घर में जेका पोड़ी अम्मा ऐं अबो थई उन्हनि जी पारत रब पाण क़ुरान में कई आहे। एडो वडो मकाम थन क़ुरान में पारत। भाई हिन क़ुरान में हजरत आदम जो शान लिखियल आहे, अल्लाह जो शान लिखियल आहे, नबी जो शान लिखियल आहे, नबी मोहम्मद जो शान लिखियल आहे, हजरत ईसा, हजरत मूसा, हजरत नूह, हजरत इलियास, हजरत इदरीस सभिनी जो शान लिखियल आहे। इन ही क़ुरान में तुंहिंजे अब्बे अम्मा जो भी शान लिखियल आहे त इन्हनि खे दुआऊं हीअं कर जेके क़ुरान में लिखियल आहे। का मामूली हस्तियूं कोन्हनि। बस जने खट खाली थींदी ख़बर तरह पवंदी त छा हो छा वियो, निज़ाम कीअं दरम बरम थी वियो जने अम्मा वई। मुसलमानो खबरदार, पंहिंजे पीउ मां जो अदब करे। जीअं उन्हनि जी दुआ ताक़त वारी आहे ते उन्हनि जी बददुआ बि वॾी ख़तरनाक। बस हाणे हिकिड़ी बददुआ जी ॻाल्हि ॿुधायूं, पोइ दुआ था करो। तवजो कजो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुम्मे जो ॾींहुं हो, खुतबो ॾींदे नबी पाक रोई वेठा। पाण फरमायूं काश अॼु मुंहिंजी अम्मा ज़िंदा हुजे हा, मां नफिल नमाज में हुजां, अम्मा मूंखे सॾु करे हा, ऐं मुहम्मद पुट अच, जीअं जो अम्मा मूंखे सॾु करे हा, मां नफिल नमाज अध में छॾे अम्मा जे पेरनि में पहुची वञा हा। पोइ नबी पाक हिकिड़ो किस्सो बयान फरमायो। साजन फरमाया अॻे ज़माने में हिकिड़ो बुज़ुर्ग हो जरीद, जंहिंजो नालो हो, उन जरीद बुज़ुर्ग अल्लाह वारो बुज़ुर्ग हो, ॾींहं राति अल्लाह जी इबादत में हो, नफिल नमाज में हूंदो हो, ज़िक्र अज़कार में हूंदो हो। हिकिड़े ॾींहुं पंहिंजे नफिल नमाज कमरे में दरवाज़े ते अम्मा सॾु कयो, ओ जरीद पुट अच कम थई, पर जरीद नमाज में वो न आयो। वरी ॿियो दफ़ो अम्मा सॾु कयो, जरीद नमाज में हो। टियों दफ़ो मां सॾु कयो, पर जरीद न आयो। उनमें अम्मा कावड़ जी पई आहे। कावड़ में चई ओ जरीद हेतिरो सॾु कयो मां न आहे, अल्लाह तोखे कंहिं फितने में मुब्तला कंदो। चई बस ये लफ़्ज़ चया, ये लफ़्ज़ आगाइजी विया, क़बूल थी विया। जरीद जे मथां फितनो अची वियो। ॿ टे ॾींहं गुज़रिया, पाड़े में हिकिड़ी ज़ानिया औरत खे पुट ॼाओ, जंहिंसां ज़िना हिकिड़े बकराड़ धनार कई हुई, जंहिंमां ही पुट ॼाओ। जंहिंमां लठियूं खणी क़ौम वारा कुआड़ियूं खणी उन माई जे तरफ़ आया, उन औरत जे तरफ़ आया। पुछा कयूं त ही पुट कंहिंजो आहे, त हीअ डिॼी वई, हिकिड़े ख़ौफ़ ज़दा थी वई। इन डप में सोचण लॻी कहिड़ो नालो खणा, अहिड़े शख़्स जो नालो खणा जेके ही कुझु न चई सघनि। पोइ हिन बुज़ुर्ग जो नालो खयो त ही पुट जरीद जो आहे। क़ौम वारा लठियूं कुआड़ियूं खणी बुज़ुर्ग जे तरफ़ आया। बुज़ुर्ग जे मथां लठियुनि जी वसार थी वई, लठियूं लॻियूं, ॾाढो मारियूं, मथो फाटी पियो, रत वही आयो, कपिड़ा फाटी पिया, मार घणी खाई। पोइ बुज़ुर्ग चवे थो अदा ॾियो त ख़बर भला छो था मूंखे मारियो। उन्हनि चयो त इन जे जुर्म में जो तो फलां औरत सां ज़िना कई आहे ऐं फलाणो पुट तुंहिंजो आहे, उनजो पुट उहो तो मां आहे। त हिन चयो वठो मूंखे वठी हलो, उते वञी मूंखे बिहारियो। ॾिसां उन पुट जे तरफ़ निहारियां। जॾहिं उनखे वठी आया नंढड़े ॿार जे भरिसां, उन नंढड़े ॿार जे तरफ़ निहारियो। पोइ आसमान ॾे इशारो करे चवण लॻो या अल्लाह तोखे मालूम आहे ज़िंदगी सॼी पाक दामनी वारी मां गुज़ारी आहे, कॾहिं ज़िना त परछा पर ज़िना जो ख़्याल बि न कयो आहे। अॼु इम्तिहान अची वियो आहे, अॼु आज़माइश अची वई आहे, अॼु इल्ज़ाम लॻी वियो आहे। ऐं करीम रब या अल्लाह तोखां सवा केरु आहे जेको इफ़त जी हिफ़ाज़त करे। तूं ई साॻियो रब्बा। हज़रत यूसुफ ते इल्ज़ाम लॻो, ॿार जे तरफ़ां तो ई सफ़ाई पेश कई। बीबी मरियम ते इल्ज़ाम लॻो, तो ई उनजी ॿार जी ज़ुबान मां सफ़ाई पेश कई आहे।
या अल्लाह ऐ करीम रब अज मुते भी इल्जाम लगी वियो तू ही मुझी हिफाजत करण वारो आ मेहरबानी कर नंढड़े बार के गालाइण जी कुवत अता कर दुआ घुरी सजदे में करियो सजदे मां थियो उन बार जे तरफ निहारे चवण लॻो ऐ अल्लाह जा बाना अल्लाह जे हुकुम सां ॻाल्हाए तू कंहिंजो पुटा जॾहिं न बुज़ुर्ग इएं 3 दफ़ा चयो अल्लाह उन नंढड़े बार के ॻाल्हाइण जी कुवत अता फरमाई उन नंढड़े बार ॻाल्हाईंदे चयो ऐ जरीद बुज़ुर्ग तू पाक दामन तुझी सदाकत जी चादर पाक दामनी ते कोई दाग कोने मुझो पी त फलाणो धनार जॾहिं नालो बे जो खयई तॾहिं हज़रत जरीद माण्हुनि जे तरफ़ इशारो करे कौम जे तरफ़ मुंह करे चवण लॻो ॾिठव अल्लाह मुंहिंजी इज्जत ऐं हिफ़ाज़त करे छॾी पर अदा तव्हां ॾिठो त ही मुंहिंजो ॿार कोन्हे मुंहिंजो औलाद कोन्हे ही त फलाणे धनार जो पुटु आहे जेको तव्हां मूंखे मारियो उहो तव्हांजो बि क़सूर कोन्हे तव्हां मुंहिंजो मथो फाड़ियो तव्हां मुंहिंजा कपिड़ा फाड़िया तव्हांजो कोई क़सूर कोन्हे क़सूर तव्हांजो कोन्हे क़सूर मुंहिंजो आहे मुंहिंजी अम्मा मूंखे बददुआ ॾिनी हुई अल्लाह के फितने में तोखे मुब्तला कंदो बस इन फितने में मुब्तला थी वियो जो तव्हां मूंखे मारियो आहे वरी बि अल्लाह पंहिंजे करम सां मुंहिंजी हिफ़ाज़त करे छॾी कुरान फरमाए तो वक़ज़ा रब्बुका अल्ला तअबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैनि ihsana इम्मा यबलुगन्ना इंदकल किबरा अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तनहरहुमा वकुल लहुमा कौलन करीमा नबी साईं जन हर शे जा हक़ ॿुधाया जंहिं गली मां गुज़रो था इन जो हक़ आहे घणा चऊं 3 उन गली में का शे ॾुखाईंदड़ पियल हुजे साइड ते कंदो त तव्हांजे आमाल नामे में सदके जो सवाब लिखबो ॿियो हक़ फरमाई धिकिन ते पासे ते न विहंदा करियो हिकु ॾींहुं साईं जन लंघिया त साहब ई वेठो पाण फरमायूं घिटी जो हक़ ही या त पासे में न वेहिजे तूं छो वेठो आहे चइजे महिमान अची वियो ॿी जाइ कोन हुई पोइ हिते वेठमि साईं फरमाए ठीकु आहे पोइ भले वेह पोइ घिटीअ जो हक़ अदा कजां त साहब ई चयो साईं कहिड़ो पाण फरमाए जेको लंघे उन ते तबसरो न कजां जे तबसरो कई त ॼण क़यामत जॾहिं इहा सॼी घिटी तुंहिंजे ख़िलाफ़ दाहींदी जेको लंघे न उन ते तबसरो न कजां इहो घिटी जो हक़ आहे नबी साईं ज़ाल जा हक़ ॿुधाया त शादी त सुन्नत आहे पर ख़र्च ॾियण फर्ज़ आहे ज़ाल खे ख़र्च ॾियण फर्ज़ आहे शादी त सुन्नत आहे निकाह त सुन्नत आहे पर 2 शाहिद रखण फर्ज़ आहे शादी त सुन्नत आहे पर ईजाब क़बूल कराइण फर्ज़ आहे शादी त सुन्नत आहे पर हक़ महर अदा करण वाजिब आहे शादी भी सुन्नत आहे खुतबो भी सुन्नत आहे शादी भी सुन्नत आहे त खारकू या खजूर तक़सीम करण भी नबी जी सुन्नत आहे शादी त सुन्नत आहे पर वलीमो करण सुन्नत आहे हाणे जेके ॿुधाया तम ये रिकॉर्डिंग में वरी गणे लिखजो सॼो समझो था न फर्ज़ ऐं वाजिब सुन्नत ॿुधाई मां शादी करण सुन्नत हुई पर ज़ाल सां मुहब्बत करण फर्ज़ आहे एतरी मोहब्बत दे जो बे जी मोहब्बत जी जरूरत न पवे उनके टेम ॾियण फर्ज़ आहे उनके मोहब्बत ॾियण फर्ज़ आहे उनके ख़र्च ॾियण फर्ज़ आहे उनजो इलाज कराइण फर्ज़ आहे सुन्नत कोन थो चवां फर्ज़ आहे जे नमाज फर्ज़ आहे मुसलमानो असांजे दीन सभिनी जा हक़ ॿुधाइनि अगर घर में बोड़ थो रधिजे ऐं उन बोड़ जी खुशबू कंहिं घर में पहुती तो उन ॾे वटी मोकिलण मुस्तहब थी वियो चांवर रधियासीं ॿिए जे घर में खुशबू आई ॿिए जे घर में खुशबू पहुती प्लेट मोकिलण
या वरी सुन्नत थी वई प्लेट मोकिलण सुन्नत थी वई इन जो पाड़े वारनि जा हक़ आहिनि आए भाइरनि जा हक़ आहिनि भेनरुनि जा हक़ आहिनि किथे ख़ुशी मिले हिकिड़ो वॻो वठी भेण खे पहुचाए भेण घुमण अचे उनखे को न को तोहफ़ो ॾे पछाड़ी में ख़र्ची ॾे हक़ आहिनि पुटनि जा हक़ धीअरुनि जा हक़ पर मां त आयत पढ़ी आहे पीउ माउ जे हक़नि जे बारे में साहबी अर्ज़ कयो अल्लाह जा रसूल मूं ते तव्हां हक़ इलाही ॿुधाया आहिनि पहिरियों हक़ कंहिंजो साईं फरमाए उम्मुक तुंहिंजी माउ जो चई सुम पोइ साईं फरमाए उम्मुक पोइ बि तुंहिंजी माउ जो चई सुम फरमाए उम्मुक टियों दफ़ो बि तुंहिंजी माउ जो चई सुम या नबी अल्लाह सुम पाण फरमायूं सुम अबूक पोइ वरी माउ खां पोइ ॿियो नंबर काइनात में हक़ तुंहिंजे अबे जो तुंहिंजे मथां आहे ऐं सम्झो नौजवान पुट नौजवान न्याणियूं इहो ॿुधो जेके क़यामत जूं 15 निशानियूं नबी साईं जन ॿुधायूं उन्हनि में 2 निशानियूं ही बि आहिनि जो हिकिड़ी निशानी त उहो ज़मानो ईंदो जो दोस्त खे वधीक प्यारो रखंदा पीउ खे वधीक प्यारो न रखनि काइनात ख़तम आहे क़यामत सफ़ा वेझी आहे ॿी निशानी त धीअ पंहिंजी माउ खे नौकरियाणी सम्झंदी माउ कमु करे हीअ खट ते वेही खाईंदी इहा क़यामत जी निशानी अथव न्याणी तो जॾहिं वॾी थी वई आहे ॿियो त कमु कोन्हे ठीकु आहे दीन पढ़ क़ुरान पढ़ निमाज़ पढ़ दीनियात पढ़ कलमा पढ़ ज़िक्र कर ठीकु आहे इबादत जो टेम आहे पोइ जंहिं पोड़ी माउ बचपन खां हेसि ताईं तोखे वॾो करे ख़िदमत कई आहे जॾहिं तूं पंहिंजी टंगुनि ते बीठी आहे हाणे अम्मा जी ख़िदमत कर पुट खे हक़ कोन्हे जो अम्मा खे चए पाणी पियार अम्मा खे चई छॾे त अम्मा जेॾी महिल पाणी खपई मूंखां घुरंदी कर मां पुट आहियां भरे ॾींदोमांइ थी सघे थो न पाणीअ जे ढुक प्यारण ते मुंहिंजो दर्जो को अज़ीम थी वञे मुंहिंजो को भाग खुली वञे पीउ खे माउ खे चई छॾे पाणी खपेव मूंखां वठिजो थी सघे थो किथे सितारो मुंहिंजो चमकी वञे मुसलमानो जॾहिं साईं जन फरमाए उम्मुक ॿियो दफ़ो उम्मुक टियों दफ़ो उम्मुक चौथों दफ़ो अबूक मुहद्दिसीन परेशान थी विया 3 हक़ माउ खे चौथों हक़ पीउ जो इहो कीअं तॾहिं मुहद्दिसन चयो हा गुज़ार त भञी छॾीसे छो जो इस्लाम इंसाफ़ वारो मज़हब आहे अम्मा वॾियूं 3 कुर्बानियूं ॾिनियूं हुयूं इन जे करे अम्मा खे रब 3 हक़ ॾियारिया पोइ चौथे नंबर ते अबूक पहिरीं कुर्बानी आहे न तवजो थकिजी त कोन पिया आहियो न अम्मा जी पहिरीं कुर्बानी बच्चे के पेट में 9-10 महीना सांडे संभाले रखे अध रात जो नंढो ॿार अगर लत हणंदो हो त निंड फिटी पवंदी हुई इन ॿार जे करे ओबड़ाक उल्टियूं रत सुकी वेंदो खाधो पीतो न वणंदो दवाऊं पई खाईंदी हुई एडी कुर्बानी या पहिरीं कुर्बानी ॿी अञा वॾी कुर्बानी जॾहिं डिलीवरी जो टाइम आयो ख़बर न पई पए त मरंदी अलाए बचंदी रत जूं बाल्टियूं हारे पंहिंजे बच्चे खे जनम ॾिनई इहा अम्मा जी वॾी कुर्बानी हुई टी अञा वॾी कुर्बानी आहे अम्मा पंहिंजे छाती जो खीर पंहिंजे बच्चे खे पीआरियो कुआ मुट खां नफ़रत न कई बल्कि उनखे हरदम पंहिंजी छाती सां लॻायो अगर रात हुजे या ॾींहुं सफ़र में हुजे अज़र में हुजे चिंची में हुजे मोटरसाइकिल ते हुजे मिटनि माइटनि में हुजे घर में हुजे बीमार हुजे बुखार में हुजे पर का बि इन में पालना में परवरिश में कमी कोन कयई अगर बस में सफ़र पई करे पोइ बि बच्चे खे संभाले पई चढ़े किथे भी कमी कोताही कोन कयई रात जनवरी जी मौसम हूंदी हुई थधियूं रातियूं हूंदियूं हुयूं हर को ॿ सवड़ियुनि में लिखियो पियो हूंदो हो ओॾी महिल अगर तूं पेशाब कंदो आहीं ऐं नौजवान उहो ज़मानो हो जंहिंमें तूं पेशाब कंदो आहीं पंहिंजे बिस्तर खे आलो करे छॾींदो आहीं इहा ई अम्मा हूंदी हुई
रात जो उथी तकड़ में तोखे सुको कछो मटाए सुकल जाए ते सुमारी दी हुई पान तुझी आली जाए ते सुमी रहंदी हुई चवंदी हुई मुखे भले थद लगे पर मुझे बच्चे के थद न लगे या तुझी अम्मा हुई अज जे अम्मा के तू चरी चवंदो आ उहा चरी कौन हुई उन चरी थी करे तुझी खिदमत खूब कई हुई अज तू चरी कोने तुझो दिमाग चरियो आ वरना की उहे अस्तियुन जिसकी दुआ घुरन भी कुरान रब में सिखारी रब कुरान में सिखारी कुरान फरमाए तो वख्फिज लहुम जनाअज़्ज़ुल्लि मिनर रहमा वकुर रब्बिरहमुमा कमा रब्बयानी सगीरा अज नौजवान चवंदा चरी आ अम्मा चरी आ ख़बर कान अथसि मूंखे सॼी ख़बर आ जेॾीमहिल तोखे हंगी मुटी सॼो ख़राब थी धप सां भरिजी वेंदो ऐं ओॾी महिल इहा ई चरी हुई इहा ई हुई जंहिंखे चरी तो चवीं तोखे वेंजारे सिंगारे कपड़ा पाराए पोंडर हणी तेल मखे सुरमा अहिड़ो गुलनि जहिड़ो कंदी हुई जो खणी ईंदी त हर को तोखे चुमियूं ॾींदो हो छाती सां लॻाईंदो उन अम्मा जो कदुर कर अगर अम्मा नाराज़ आ ही वाइस ॿुधी वञी पेरनि ते किरेस अम्मा ख़बर कोन हुई हाणे मूंखे माफ़ कर बाबो नाराज़ आ माफ़ी वठो भाउ नाराज़ आ माफ़ी वठो चस जंहिंजो बि कसूर आ मुंहिंजो कसूर आ मां माफ़ी वरती सुले वा ठाहे उन में ही त सभु कुझु आहे कच्चो घर हुजे नलको लॻल हुजे भले हेठि धिकी बि ॿधल न हुजे कूलर जी जाइ ते दिलो भॻल हुजे खाइण जी जाइ ते कच्चो बसर हुजे मानीअ खे तेल हणण जी या गीह जो बि पैसा न हुजनि पर गुरबत बि हुजे छा बि हुजे पर जे घर में मुहबत आ त वॾनि भंगुलनि ऐं वॾनि गाॾियुनि ऐं अज़ीम खाधनि खां वधीक तव्हांखे घर में सुकून मिलंदो मुहबत आ त सभु कुझु आहे घर में ॿ माहौल पैदा कयूं हिकिड़ो मुहबत जो ॿियो दीन जो निमाज़ अज़ान अचे औरतूं मुसल्लनि ते बीह वयूं मर्द मस्जिदुनि में विया फजर थी वई हर कमरे मां देलान मां थले मां जितां किथां क़ुरान जो आवाज़ शुरू थी वञे अदी अलग पई पढ़े अम्मा अलग पई पढ़े बाबू अलग पियो पढ़े भाउ अलग पियो पढ़े सभु निमाज़ तिलावत में लॻी वञनि रात जो सुमन सब वुजू कन सब वुजू सां पंहिंजे वुजू करे पोइ पंहिंजे बिस्तरे ते अचनि पोइ वरी दुआऊं घुरनि 4 कुल पहिरीं अलहम्द पोइ 4 कुल पोइ आयतुल कुर्सी पछाड़ी में दुरूद शरीफ जेकॾहिं इहो केरु पढ़ी सुम्हंदो न 7 कोट चढ़ी वेंदा दुनिया जी का बि ताक़त नुक़सान न पहुचाए सघंदी ऐं सॼी राति क़ुरान जी बरकत रहंदी इहा अमल रोज़ानो कयूं ऐं मूंखे ख़ुशी आहे हे जेको प्रोग्राम जे रखरायो साईं हाफ़िज़ कारी अनवर साहिब जे हेतिरी कुर्बानी उन जी जमायत सॼी मिली करे एॾो वॾो प्रोग्राम रखरायो हेतिरी देर हलियो आहे आलिमन कारन बुज़ुर्गन भला क़ुरान पढ़िया नात ख़्वानन नात पढ़िया वाइज़ थिया अल्लाह से सभु क़बूल फरमाए पोयां अञा फ़कीर साहब अथव हाकिम साहब पर हाणे इंशाअल्लाह उन्हनि जा नात थींदा ऐं हक़ जे आलिमन सां त मुहब्बत कजे साथ त ॾिजे पर हिन पर्च में नबवी सां बि गहरी मुहब्बत कजे इलाही बुज़ुर्ग असां ॾिठा जेके फोत पिया थियनि न त वसीयत कयूं त मूंखे जनाज़े मुंहिंजे जनाज़े जे मथां लाश जे मथां मैयत जे मथां मूंखे गुस्ल ॾियण खां पोइ मुंहिंजे मथां जनाज़ो जेॾीमहिल पढ़नि त मुंहिंजे मथां परच में नबवी जमियत उलमा इस्लाम जे परचम जो मथां चादर ॾिजो अहिड़ा बुज़ुर्ग असां ॾिठा हज़रत साईं मोहम्मद हसन अब्बासी जमियत जे परचम डॉक्टर ख़ालिद मामू सूमरो शहीद रहमतुल्लाह अलैह मथां जमियत जे परचम
फ़कीर गुल मोहम्मद रहमहुल्लाह अलैह साईं अब्दुल हमीद जो वालिद साहब पछाड़ी में वञे पियो त जमीयत जो परचम मथा बस इन्हें के ही शहादत साईं अब्दुल गफूर कासमी रहमहुल्लाह अलैह असांजो उस्ताद उन्हें जनाजो पिया खणो जमीयत उलमा इस्लाम जो परचम आखिर इन परचम में छा है मरण महिल कोन था चवनि त मुआरी बनी अरे वञा पियो अलमारी में पैसा पिया था पार था स्कूटर भी टुआयो किॾां वेंदो कपड़ा मुंहिंजा इहे न न न न न न न न चवनि पिया इहो धूड़ पाइण जमीयत जो परचम खपे इंशाअल्लाह इन मां कामयाबी सम्झंदा एॾा अज़ीम माण्हू अल्लाह जा वली पंहिंजे मथां जमीयत जो परचम इहा हक़ जी उहा जमायत जेको ॿियनि पूरी दुनिया जे मुसलमाननि खे जमीयत उलमा इस्लाम पाकिस्तान वारनि जी जमीयत नाज़ आहे अॼु हुक्मरान हैरान परेशान मौलाना फजलुर रहमान मौलाना जिते तो लहे समुंड माण्हुनि जो लही थो पए कराची में समुंड लथो कोयटा में समुंड लाड़काने में वञ त समुंड माण्हुनि जो हुननि जो शायदि पाकिस्तान में इन वज़ीफ़ो पढ़ी छॾियो आहे सभु हिन जान पर ख़ुदा जी कुदरत बांग्लादेश जो लथो आहे त बांग्लादेश में वरी पाकिस्तान वारी अवाम खां बि वधीक अवाम क़ाइदे जमीयत जे पोयां एॾो उनखे रब मकान ऐं ॿुधो जमीयत उलमा इस्लाम उहा पार्टी आहे जेका दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में आहे इंडिया में बांग्लादेश में सऊदी अरब में अमेरिका में एक रात मुखा के पुछो दोस्त जैसे असां वारी जगह पीपी या बे भी मुल्क में आहे या रुगो पाकिस्तान में मां जो नेट ते सर्च कर या रुगो पाकिस्तान में त खाई ढो कयो था अञा बुक थियन या रुगो वेचारी पीपी इन पाकिस्तान में या ॿाहिरि मुल्क में कोने जमीयत उलमा इस्लाम बांग्लादेश में भी जमीयत उलमा इस्लाम इंडिया में भी जमीयत उलमा इस्लाम अमेरिका में भी जमीयत उलमा इस्लाम फलस्तीन में भी जमीयत उलमा इस्लाम सऊदी अरब में भी तुर्की में भी ये जमात वडी जमात कौमी जमात इंशाअल्लाह आलिमन सा मोहब्बत कंदासे पर हिन जमात सा वफादारी कंदासे केर केर साथ ॾींदो हक़ जे आलिमन जो बुलंद आवाज़ मां भी जिंदाबाद मुझी सॼी जमायत भी जिंदाबाद साईं अब्दुल हमीद भी जिंदाबाद फकीर हाकिम भी जिंदाबाद पर कारी मोहम्मद अनवर जिंदाबाद जो अहिड़ो प्रोग्राम रखराई हिन जी जमायत भी जिंदाबाद मां चवां तो थोड़ो अर्ज़ इहो थो कयां त हेॾी वॾी कॉन्फ्रेंस एतिरा कुरा कारी हज़रात आलिम घुराए हेड़े ॻोठ में गुलशन महकाए प्रोग्राम करण छोकरियुनि क़ुरान पूरो कयो छोकरनि नंढड़नि क़ुरान पूरो कयो कारी मोहम्मद अनवर साहब जी मेहनत ऐं मां चवंदो आहियां जेको मेहनती उस्ताद हुजे न उनजो क़दुरु खूब कजे क़दुरु कजे तनख़्वाह में खाधे पीते में लिबास में सवारनि में को परेशानी में जरूर कम अचजे छो जे उस्ताद हर जाइ ते सुठा कोन मिलंदा इलाही जायुनि ते असां विया आहियूं रुगो मानीअ ते गुज़ारो कंदा आहिनि बाक़ी माना मेहनत कान्हे अल्हम्दुलिल्लाह हिते मेहनत आहे उनखे घुर्जे त अहिड़नि कारनि जो क़दुरु कर जमायती क़दुरु कर किथां को 2 रुपया बची पिया किथां को फ़ाइदो थियो कंहिं वापार में 2 रुपया मिलिया त उन मां हिसो कढनि त वही कारी साहब जा इंशाअल्लाह ताला ईअं उन्हनि खे बरकतुनि सां रब माला माल करे छॾींदो अल्लाह से असांजी इन गुफ्तगू के विहण के कबूल मंजूर फरमाए आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।